अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में पहली कार आवां सहरा सुमरो इन बुलेटिन में मूंसां गॾु साथ ॾींदी फराशा। सभ खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। वफ़ाक़ी वज़ीरनि चयो आहे त मोदी पाकिस्तान में आबी दहशतगर्दी करण थो चाहे। सिंध तास मुआहिदो हिक तरफ़ो मुअतल नथो करे सघिजे। पाकिस्तान जे पाणी ते दाड़ो हणंदड़नि जा हथ कटे छॾींदासीं। अदा तारड़ ऐं मुसद्दिक़ मलिक इस्लामाबाद में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त बरसातुनि ऐं ॿोॾि जो पाणी समुंड में हलियो थो वञे। गुज़िरियल साल ॿोॾि आई त सॼो पाणी समुंड में हलियो वियो। कंहिंजो नालो खणो त तकरार शुरू थी वञे थो। इत्तफ़ाक़ राय सां पाणी मसइले जो हल कढियो वेंदो। अमेरिका ऐं ईरान हिक ॿिए मथां हमला रोकण ते इत्तफ़ाक़ करे छॾियो। तकरार जे हल लाइ ईंदड़ हफ़्ते ॻाल्हियुनि जो बि फ़ैसिलो। अमरीकी वेबसाइट दावा कई आहे त अमेरिका ऐं ईरान सुभाणे क़तर जे गादी वारे शहर दोहा में ॻाल्हियुनि ते राज़ी थी विया आहिनि। मुल्क में दहशतगर्दी जे वाक़िअनि खां पोइ पाकिस्तान जे पाक अफ़गान सरहद ते कार्रवाई 29 दहशतगर्द मारिजी विया। इत्तलाहात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता चयो आहे त सरहदी इलाइक़े में जमाते अल हरार ऐं ख़ारजियुनि जे ठिकाणनि ते कार्रवाइयूं कयूं वयूं। 28 जून ते सिक्योरिटी फोर्सिस बाजोड़ में ऑपरेशन कयो। ख़ारजी कमांडर खान फरोश 3 दहशतगर्दनि समेत मारिजी वियो। मारिजी वियल दहशतगर्दनि जो तालुक़ु ख़ारजी तंज़ीम अल हरार सां हो। इत्तलाहात वारे वज़ीर वधीक चयो आहे त अफ़गान जे सूबे पख्तिका ऐं कुन्नड़ में कार्रवाइयूं कयूं वयूं, जिन में 25 दहशतगर्द मारिजी विया। शहरनि जी जान ऐं माल ऐं क़ौमी सलामी ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। कराची में रेंजर्स कैंप ते हमले में मुलविस अफ़गान दहशतगर्द जो एतराफ़ जारी। छिड़काईंदड़ इंकशाफ। ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार दहशतगर्द उस्मान